मीरपुर बुरड़ो वेझो झागी वाह खे 15 फुट घारो पइजी पियो। फसल पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठ मोमिन चनो वटां वाह खे घारो लॻो। इतला ॾियण बावजूदि आपाशी अमलदार न पहुता। मीरपुर बुरड़ो वेझो झागी वाह खे 15 फुट घारो पइजी वियो। फसल पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठ मोमिन चनो वटां वाह खे घारो लॻो आहे। इतला ॾियण बावजूदि आपाशी अमलदार नाहिनि पहुता। मीरपुर बुरड़ो वेझो झागी वाह खे 15 फुट घारो पइजी वियो आहे। फसल ॿुॾी विया आहिनि ऐं आपाशी अमलो अञा ताईं नाहे पहुतो। अब्दुल लतीफ़ मस्तोई खां तफ़सील मालूम कयूं पिया। अब्दुल लतीफ़, वधीक आगाह कजो, इते बि घारो लॻो आहे, 15 फुटनि ते इहो घारो पहुची वियो आहे। आपाशी अमलदार ग़ाइब आहिनि। जी बिल्कुल अमीर, मीरपुर बुरड़ो वेझो झागी वाह खे 15 फुटनि जो घारो लॻो आहे। जेको साहिब फसल आहे उहो मुकमल जेको आहे उहो पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठ मोमिन चनो वटां झागी वाह खे 15 फुटनि जो घारो लॻो। जेके ॻोठाणा आहिनि उहे पंहिंजी मदद पाण जेको आहे घारो बंदि करे रहिया आहिनि। ॻोठाणे जो चवणु आहे त आपाशी अमले खे इतला ॾिनो आहे जेको उहे हिन वक़्त ताईं न आहिनि पहुता, जंहिंजी पंहिंजी मदद पाण जेको आहे असीं घारो बंदि करे रहिया आहियूं। जॾहिं त आपाशी अमले ते उन्हनि इहो इल्ज़ाम लॻाया आहिनि त हू हथरादू जेका आहिनि वाहन में पाणी छॾे करे आबादनि खे ॿोड़ियो वञे थो। जेको ही पाणी आहे उहो हिन वक़्तु जेको आबादी तरफ़ वधणु लॻो आहे। कुझु जेका ॻोठ आहिनि उहे मुतासिर थियण जो ख़दशो आहे। जी अमीर, महिरबानी अब्दुल लतीफ़।